सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। ईमान सोलंकी जी आवाज़ सां स्टाफ रिपोर्टर दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे असिस्टेंट डायरेक्टर मोहतरम शफ़क़त अली सोलंकी जी अॻवानी में मारी स्टॉप सोसाइटी जे सहकार सां प्रिय तरक़ियाती तंज़ीम जे इख़लाक़ी ताउन सां बुज़ुर्गनि जे आलमी ॾींहं जे मुनासिबत सां हिकु पुरवकार तक़रीब में मुफ़्त मेडिकल कैंप जो एहतमाम कयो वियो, जंहिंजो इफ़्तिताह मोहतरम शफ़क़त सोलंकी पंहिंजे हथनि सां कयो। उन मौक़े ते बुज़ुर्गनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां ख़िताब कंदे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे शफ़क़त सोलंकी, मारी स्टॉप सोसाइटी जे मरकज़ी अॻवाननि इमरान अहमद, ज़ोहिब काका, प्रिय तरक़ियाती तंज़ीम जे अॻवाननि फरहाना सोलंकी, रमीज़ा सोलंकी, अब्दुल रहमान सोलंकी, हाफ़िज़ इदरीस सोलंकी, ग्रेट मिनर्स वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे यूसुफ सोलंकी ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त बुज़ुर्ग असांजे समाज जो हिकु हसास तबिक़ो आहे, जंहिंखे असांजी तवजह, अहमियत, इज़त ऐं एतिराम जी ज़रूरत आहे। बुज़ुर्ग असांजे घरनि जी सूंह, छांव, हिफ़ाज़त ऐं दुआ जो दर आहिनि। उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे वॾड़नि जी इज़त करियूं, छो त सुभाणे असांखे बि उन उमिरि जे मरहले मां गुज़रणो आहे। सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे असिस्टेंट डायरेक्टर शफ़क़त अली सोलंकी हुकूमत पारां सीनियर सिटीज़न्स जे क़ानून एक्ट 2014 बाबति पिणु आगाही ॾींदे वधीक ॿुधायो त हुकूमती सतह ते सीनियर सिटीज़न बुज़ुर्गनि लाइ कार्ड सिस्टम मुतारिफ़ करायो आहे, जंहिं में बुज़ुर्गनि जे इलाज, सफ़री सहूलत ऐं राशन जी मुद में रियायत ॾिनी वई आहे। जंहिं बैदि मेडिकल कैंप ते 65 औरतुनि ऐं मर्दनि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। आख़िर में बुज़ुर्गनि जे ॾींहं ते बुज़ुर्ग हस्ती अब्दुल रहमान सोलंकी जे हथनि सां केक कटियो वियो।